जन्मा बनिशानियूं नट्री उही तहां जी साम्हूं मां बयान कंदुम उन जी ज़िम्न में विच में जेके ॻाल्हियूं आयूं तव्हां खे ॿुधाए इंशाअल्लाह ताला दुआ थींदी। अल्लाह साईं छा फरमायो त वलियन में ही निशानियूं हूंदियूं। हाणे इन जो मिसाल ये समझो तो हिकिड़ो माण्हू तव्हां जे फुल्लनि में चवे अदा मां फलाणी वॾे माण्हूअ जो माण्हू आहियां, MPA जो MNA जो सरदार जो, पर वरी MPA MNA सरदार चवे दादा इहो मुंहिंजो माण्हू आहे ई कोन। इन जो मतिलबु आहे त इहो जेको दावा कंदड़ आहे पंहिंजी दावा में कूड़ो सच्चो तॾहिं थे हां जॾहिं जंहिं माण्हूअ सां उहो पंहिंजी निस्बत गंढे पियो उहो बि हिनखे सच्चो चवे। अल्लाह साईं फरमायो मुंहिंजा जेके वली आहिनि उन्हनि में ही निशानियूं हूंदियूं। अचो त अल्लाह जो क़ुरान ॿुधायां मैं। अल्लाह से फरमायो व इबादुर रहमानिल्लज़ीन यमशूना अलल अर्दि हौना। रहमान जा बाना उहे हन। हालांकि अल्लाह जो नालो सिर्फ रहमान कोन्हे, 99 खुदा जा नाला जेके मशहूर कादिर भाई 99 नाला पढ़ंदा आहियो अलाए कोन पढ़ंदा आहियो, क़ुरान शरीफ खां पहिरियां अथव। ख़ालिक भाई, रहीम भाई, मुसव्विर भाई, पर अल्लाह वरी हिते छा चयो रहमान जा बाना। इन जी वजह के बयान करण जे लासी इल्मी अंदाज में चंदा तो बलागत छा थी चवे केड़ो गर्जा जो अल्लाह ताला ई कोन चयो त अल्लाह जा बाना, ई कोन चई त कादिर जा बाना, ई कोन चई त रहीम जा बाना। रहीम भी चई हां, रहमान भी चई हां, पर रहमान ऐं रहीम ॿिन्ही में फर्क आ। रहमान जी माना है घणो रहम कंदड़, रहीम जी माना भी रहम कंदड़, पर रहमान में माना में घणाई आ। हिते भला रहमान छो अॻिते आयत ते तवज्जो कजो। अल्लाह से फरमायो व इबादुर रहमानी अल्लज़ीन यमशूना अलल अर्दि हौना। रहमान जा बाना उहे हन जेके ज़मीन ते आराम आराम सां हलंदा आहिनि। थोरो तवज्जो कजो। हौन जी माना है नरमी, ऐं रहमान रहमत मां वरतला रहमत जी माना आहे दिल जी नरमी। अल्लाह जॾहिं वलियन जी नरमीअ वारी सिफ़त बयान कई त वरी पंहिंजी सिफ़त बि उहा बयान कई जंहिंमें शिद्दत न, कहर न, अज़ाब न। फरमाई जे मुंहिंजा वली ॾिसणा अथव मुंहिंजे कामिलनि जूं निशानियूं आहिनि, उहे ज़मीन ते तकब्बुर सां न, हठ सां न, वॾाईअ सां न। व इबादुर रहमानिल्लज़ीन यमशूना अलल अर्दि हौना। क़ुरान ते किथे सुभान अल्लाह तव्हां चवंदो तई सुभान अल्लाह क़ुरान ते चओ कोन, पोइ वरी वाह बि असांजो मथो खणी भाई शेर था पढ़नि। ईअं न कयो न, क़ुरान ॿुधो त दिलि ठारे सुभान अल्लाह, हथ मथे खणी मुनकिर खे ॿारे चओ सुभान अल्लाह। रहमान जा बाना उहे हन ज़मीन ते आराम सां, वॾाई सां न। इन ई मौज़ूअ जे मुताबिक़ चओ त मदीने जे मीर जी हदीस ॿुधायांव। साईं फरमायो
रुब्ब अशअस अग़बर मदफूइम बिल बाबी लौ अक़सम अलल्लाहि लअबरहू। कई माण्हू अहिड़ा वार टिड़ियल, अशअस माना वार टिड़ियल, अग़बर माना जिस्मती मिट्टी गुबार, मदफूइम बिल अबवाबी दरन ते वञनि त माण्हू उन्हनि जे ज़ाहिरी हुलिये खे ॾिसी, छो त असां तव्हां वटि मशहूर आहे वली हुजे त जुब्बो हुजेसि, वली हुजे त गिड्डी हुजेसि, वली हुजे त कुब्बा हुजनि, वली हुजे त हीअ निशानी हुजे। अल्लाह ताला जा महबूब मदीने जा साईं था फरमाइनि घणा अहिड़ा माण्हू तव्हांखे मिलंदा वार टिड़ियल, जिस्म ते मिट्टी लॻल, दरन ते वञनि माण्हू उन्हनि खे दरन तां तड़े छॾीन, पर उन्हनि जो एतिरो त मर्तबो ऐं मक़ाम आहे जॾहिं का ॻाल्हि कसम खणी अल्लाह खे चवंदा रब उन्हनि जी ॻाल्हि मोटाईंदो कोन, अल्लाह उन्हनि दरवेशनि जी ॻाल्हि जी इज़त रखंदो आहे। जे चाहिए तो मिले जन्नत खुदावारन जी खिदमत कर। थकल थकल वेठा हो पर हाणे छा कयूं, फ़क़ीरनि सां केॾा लेखा तव्हां सां बि कोन्हे, पर हाणे हिम्मत कयो त ॾाढो मज़ो थी पवे। चओ सुभान अल्लाह। जे चाहिए तो मिले जन्नत खुदावारन जी खिदमत कर, घुरीजे रब संदी रहमत खुदावारन जी खिदमत कर। चाहे खिदमत में भलाई बेहिसाब आहे, भलारन जी गुलामीअ में मिले तो फैज़ ऐं फरहत खुदावारन जी खिदमत कर। वॾाई न, हठ न, तकब्बुर न, सीट न, रुब्ब अशअस अग़बर मदफूइम बिल अबवाब लौ अक़सम अलल्लाहि लअबरहू। छो त वॾाई बुरी आहे। असी फारसी में किताब पढ़ाईंदा आहियूं करीमा, उनमें शेख सादी वॾाई जी मज़म्मत कई, फरमाई तकब्बुर अज़ाज़ील राख्वार करद बज़ंदान लानत गिरफ्तार कर। शैतान तकब्बुर कयो त अल्लाह साईं पंहिंजे दरबार मां तड़ी कड़ी छॾियोसि। मदीने जे साईं जी हदीस आहे, साईं फरमाईंदा आफतुल इल्मिल खुयला, इल्म जी मुसीबत वॾाई आहे। जीअं कंहिं वण खे मुसीबत लॻी वञे, पोख खे लॻी वञे, फसल खे लॻी वञे, तबाही बर्बाद करे छॾेसि, ईअं आलिम हुजे वॾाई अची वञेसि, उनखे बि ईअं तबाही बर्बाद करे छॾींदी। हज़रत इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह अहले सुन्नत जा वॾा चार इमाम, नबीअ जा यार बि घणा, ओ मदीने वञो ॻाल्हायो, घणा यार? चार। ऐं अहले सुन्नत जा इमाम घणा? चार आहिनि। भागन वारा आहिनि, भागन वारा। केर भागन वारा? पैसे वारा न, माल वारा न, मिल्कियत वारा न,
आहिन भागन वारा, आहिन भागन वारा। बू बकर उमर उस्मान अली सां प्यार रखियो जन प्यारा। हथ मथे आहिन भागन वारा, आहिन भागन वारा। चार इमाम वॾा मुजतहिद, उन्हनि में वॾे में वॾो इमाम असांजो इमाम इमाम अबू हनीफा। असीं उन जा मुक़ल्लिद आहियूं। मुक़ल्लिद माना मुक़ल्लिद वतला तक़लीद मां, तक़लीद माना जीअं उन असांखे क़ुरान हदीस समझायो असीं उन जे तरीक़े ते ॾसियल वाट मदीने जे साईं जी रहनुमाई इमाम अबू हनीफा कई। उन रहनुमाई कई त नमाज हीअं पढ़जे, ही शयूं नमाज में फर्ज़ आहिनि, ही शयूं वाजिब आहिनि, ही शयूं मुस्तहब आहिनि, ही शयूं मकरूह आहिनि, ही शयूं हराम आहिनि। ईअं ॿियो नंबर इमाम हज़रत इमाम मालिक बिन अनस, इहो चोटीअ जो इमाम जंहिं सॼी ज़िंदगी मदीने शरीफ में हरम नबवी में अल्लाह जे हबीब जे हदीस मुबारक जा दर्स ॾिना आहिनि। हिकिड़े दफ़े मदीने में शहर ॾाढो भलो आहे साईं। न हकीमन ॾे न तबीबन ॾे पहुचायो पाक मदीने में। बीमार हाचा कुल थी दुसहित माथी दुसचा मदीने में। सब पढ़ो तकरीरों थी वयूं आहिनि, बसि मां रुॻी हाज़िरी कराइण आयो आहियां। न हकीमन ॾे न तबीबन ॾे पहुचायो पाक मदीने में। बीमार हाचा कुल थी दुसहित फकीर माथी दुसचा मदीने। छो देर कयो फातम निकरण खां अवल दीदार कराए अचो। छो देर कयो फातम निकरण खां अवल दीदार कराए अचो। रब जो नालो थव रहायो हली हिकिड़ो ई कलाक मदीने में। चओ बीमार हाचा कुल थी दुसहित माथी दुसचा मदीने। हाय ॾे हुॾे लखणो मूंखे हित को बेइलाज असर न कंदो। खारायो सुकल मानीअ जो मां असुल हेरा मदीने में। बीमार हाचा कुल थी दुसहित हथ मथे माथी दुसचा मदीने में। मदीने में वक्त जे बादशाह इमाम मालिक का मसालो पुछियो। साईं मसालो ॿुधा, कहिड़ो हरम में आयो आहियां, मदीने जे साईं दे मुंह करे दुआ कयां या काबे दे मुंह करे दुआ कयां। अज उते जे वेंदे भाभी चवां न न मदीने वारे साईं दे मुंह करे दुआ कर। शिरका हरामा नाजायज़ किथे तो कल चुआ फार्मी कई चोटी जा आलिम जे इमाम मालिक जा मुक़ल्लिद हन। उनका मसालो पुछो बादशाह है
अगे बादशाह बि चङा हा, दीन सिखंदा हा, शरीयत जो शौक़ हो। हाणे वॾेरनि खे शौक़ आहे शराब जो, हाणे शौक़ आहे ज़िना जो, हाणे शौक़ आहे रंडीबाज़ी जो, हाणे शौक़ आहे बुराई जो। अल्लाह हिदायत नसीब फरमाए, रब करीम गुनाहनि खां बचाए। उन बादशाह चयो मदीने में आयो आहियां, काॾे मूं कयां, सरकार ॾे मूं कयां या काबतुल्लाह ॾे मूं करे दुआ कयां। फुलल फ़कीरनि जे जलसे में अचण वारो शरई मसालो सिखजो, मता वाग वरेव मदीने ॾे क़िस्मत चिकेव। अल्लामा इमाम मालिक तो चवे इस्तक़बिल रसूलल्लाह लिअन्नहु वसीलतुक व वसीलतु अबीक आदम। मदीने जे साईं ॾे मुंह करे दुआ कर, छो त इहो मुहम्मद तुंहिंजो बि वसीलो आहे, तुझे बाबे आदम जो भी मोहम्मद करीम वसीलो आहे। ॿियो नंबर इमाम इहो, टियों नंबर इमाम शाफ़ी। असल नालो अथसि मुहम्मद। नालो वणेव थो? कोन थो वणेव? नाला वणन वथा पर खारायो बि ॾाढा था। मोहम्मद नाले खे नऊज़ बिल्लाह मां नथो चई सघां, किथां अदा कनि? हुसैन नाले खे किथां अदा कनि? हसन खे किथां अदा कनि? अरे नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है। हिकिड़े दफ़े महमूद बादशाह अयाज़ जेको वज़ीर हुन जो पुट हो बीठो, हुनखे सरकी अयाज़ जा पुट हेरिया। अयाज़ चयो साईं पुट मूं वारे ते नाराज़गी आहे, छा जो नालो न खयवसि? चयार नालो खणा सां पर नालो अथसि सुहिणे जो, वुज़ू कोन्हे को मां बिना वुज़ू जे के खणा। हाय नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है। हिता साईं मोहम्मद इसाक़ फ़कीर हुजेव, ऐं साईं मियां मुबीन हुजेव, ऐं जमात सॼी हुजे, केॾे हलो मदीने। पर कीअं वञो? मोबाइल हिते रखे, सॼियूं सामान हिते हुजनि, लब पर नग़मे सल्ले अला के हाथों में कशकूल। अगे वॾड़ा वेंदा त ईअं हो, हाणे वरी हीअं। मां साईं वॾो पीर साहिब, मां साईं मां वॾो मुंहिंजा मुरीद ॾिस केॾा आहिनि पिया मुंहिंजे, 30 मुरीद मुंहिंजा, 40। मां मौलवी आहियां, मुंहिंजा शागिर्द ॾिसो साईं, शागिर्द ॾिसो। टोटल पीर कर कयो। पीर मेर अली शाह वॾा आलिम ॿिए पासे पेरनि जे मिटी जे बराबर बि कोन्हे। पर जॾहिं वेंदा न लब पर नग़मे सल्ले अला के हाथों में कशकूल, अरे हाथों में कशकूल। उतां वारा छा चवंदा? देखो तो सरकार का मगेता कैसा लगेता है। रुकी मुफ्ती उबैदुल्लाह गुलाम सन, साईं मोहम्मद इसाक़ गुलाम सन, साईं मुबीन न, गौस कुतुब अब्दाल कलंदर सब उनके मोहताज। गौस कुतुब अब्दाल कलंदर सब उनके मोहताज, अरे सब उनके मोहताज। तेरा दाता मेरा दाता, उन्हें के बेटा तेरा दाता हर दाता का दाता लगेता है। नालो आ मोहम्मद बिन इदरीस शाफ़ी। नडड़ो मां छॾे वियसि, हरम नबवी में छॾे वियसि।
मां छॾे वियसि वञ वञ पढ़ मालिक बिन अनस पढ़ाए पियो हदीस पियो पढ़ाए ही न ॾिड़ो हथ हीअं हथ कयो हीअं कलम न कागज़ न पेन न पन न बुक न रजिस्टर न हदीस पढ़ाए सां हीअं पियो करे इमाम मालिक ॾिठो छोकरा हेरे हेरे केर साईं मां यतीम आहियां पी मुखे कोने को मोहम्मद मुझो नालो आ शाफी लक़बा अम्मा छॾे वैया वनी महबूब जी हदीस वनी पढ़ी अच अज असां स्कूलन में बार पढ़ायूं यूनिवर्सिटिन में पढ़ायूं कॉलेजन में पढ़ायूं अंग्रेजी पढ़ायूं साइंस पढ़ायूं कुरान हदीस ॾे ध्यान नाहे ये मां इमाम शाफी जी छॾे वैया पुट पो हदीस पियो पढ़ी ऐं वरी आंगुरन सां हीअं हीअं थो करे साईं मां छा कयां पैसा मूं वटि कोन्हे के ग़रीब आहियां कलम नाहे कागज़ नाहे ईअं लिखी यादि कंदो आहियां अल्लाह जे वली इमाम मालिक चयुसि भला कल्ह टियों ॾींहं खां वेठो ई हदीसूं यादि अथई जे तो साईं जॾहिं खां तूं हदीसूं पढ़ायूं हिक हिक मुस्तफ़ा जी हदीस मूंखे सनद सां बि यादि आ त मतलब हदीस जो मूंखे यादि आ ए आलम रब्बानी साईं ॻाल्हियूं त घणियूं अथसि पर मां मौज़ू ते वरी अचां हई जॾहिं पढ़ी बसि पढ़ी मदीने जे माण्हू उठ अनाज जा साइड ॾिनसि त खणी वञ उठ अनाज जा तवज्जो आहे तवज्जो कजो मां मक्के में ख़बर पियसि त पुट पढ़ी पियो अचे अनाज खयो पियो अचे मां पंहिंजे पुट जी इस्तक़बाल जे लाइ ॿाहिरि आई आहे अखियुनि में लुड़कर अॼु मुंहिंजो पुट मदीने जे साईं जी हदीसूं सिखी आयो आहे ॿाहिरि जो अचे उठनि जा काफ़िला ॾिठई इहो छा आहे अम्मा तुंहिंजे पुट खे मदीने जे माण्हुनि अनाज ॾिनो आहे मां हीअं वेही रही कान ॻाल्हाईंदीसांसि मां वटि आयो अम्मा अम्मा परे थी मूंखां छो अम्मा छो नथी ॻाल्हाई मूंसां तोखे मूं अनाजनि लाइ मोकिलियो हो पैसनि लाइ मोकिलियो हो कणक जी लाइ मोकिलियो हो कतल जी लाइ मोकिलियो हो न मां हदीस लाइ न हा हदीस लाइ कणक कान थी खपे खण माण्हुनि में विरहा ग़रीबनि खे ॾे कणक जी ज़रूरत कान्हे का अच वेह त मां तोखां मुहम्मद जूं हदीसूं ॿुधा त मूंसां अल्लाह बि राज़ी थिए त मदीने जो मीर बि राज़ी थिए आलम रब्बानी इमाम शाफी जो ॻाल्हि पे हली वॾाईअ खां हिकिड़े दफ़े जी मुंहिंजे दिलि में थियो मां आलिम मां साईं जो मग़रिब निमाज़ वञी पढ़ायमि अलहम्द मूंखां विसरी वियो हाणे अलहम्द आम नंढड़नि ॿारनि खे बि यादि आहे साईं जो निमाज़ पढ़ायमि अलहम्द विसरी वियो घर आयो सुम्हा जो हेॾो वॾो आलिम माण्हू चवंदा अलहम्द नथो अचेसि वरी इशा ते वियुमि अलहम्द विसरी वियो रात जो टाइम अखियुनि में लुड़काया हज़रत बेटाई साईं रहमतुल्लाह अलैहि तो फरमाए त पाए पांद गिचीअ में अंगण जे बि अचण अल्लाह जे दरवाजो तौबा जो मुस्बिठड़ा खुलियल था वञा गुनाह कया थई त माफ़ी वठ अल्लाह के रोई नहीं जा फरमाए तो पागी पांद गिचीअ में अंगण जे पे अचन अब गुण ए बकचाइयूं ठकण थी ढकजन तोड़े लख हुजन तब मफ़ियूं ॾिजण में धरा
रात जो रुनुम अखिन में लुढ़क ओ मौला मुखा का गलती थी या तो माफी मिले इल्म तछा अलम तो मुखा वसरी मां हेडो आलिम अलम तो मुखा वसरी माफी मिले रात जो टाइम ख्वाब में निहारियम हिकड़ी वडी कोरट उन कोरट में ऐलान पिया थियन वठिए जो फलाणे के वठिए जो वरी ऐलान थियो शाफ़ई के वठी अचो शाफ़ई ते केसा छाजो केस थस गुस्ताखी जो केस थस केड़ी गुस्ताखी कई आवाज आयो आलिम तरब्बुआ ही पान के आलिम तो समझे पान के आलिम तो भाए पान के आलिम तो चवराए अखिन में लुढ़काया अंदर विम निहारिया ते हिकड़ी वडी कुर्सी ते चीफ जस्टिस साहब मथे वेठो आ चीफ जस्टिस जो केस थस इमाम शाफी दे हाने हिन जो नालो कढो आलमन मां कढो आलमन मां हिन जो नालो बे हिकड़े चयो सही न छडियो भला पोइ बि दीन जी खिदमत कई थस माफी मिलेस चयो माफी इन डंड ॾे डंड में छा ॾे सुबुह जो टाइम थे पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरे वञे रस्ते में वेंदे वेंदे हिकिड़ो माण्हू मिलंदुसि जंहिंजा पुराणा कपिड़ा हूंदा उहा हदीस जेका मूं तव्हांजे साम्हूं पढ़ी त रुब अशअस अकबर मदफूइन बिल बाबे लौ अक़सम अलल्लाहि लअबरहु घणा अहिड़ा दरवेश वार टिड़ियल हूंदा जिस्म ते मिट्टी हूंदी पर पाण लिकाईंदा पाण ज़ाहिर न कंदा एतिरो त उन्हनि जो शान जो जीअं चवंदा वेंदा अल्लाह जी ज़ात ईअं कंदो वेंदो आहे साईं सुबुह जो टाइम थे वञी उन पुराने कपड़न वारन जो हथ चुमे वडाई मरेस पो माफी मिलंदस एडो वडो इमाम सुबह जो टाइम थे साईं बाहर निकतो अची पियो न्यारी तव्हां के हिकिड़ो माण्हू वेठो आहे पुराना कपड़ा पाता पिया अथसि ईअं कंधे हेठि الذين يذكرون الله قياما وقعودا وعلى جنوبهم ويتفكرون في خلق السماوات والأرض ربنا ما خلقت هذا باطلا سبحانك فقنا عذاب النار बेटाई से जो मुखा पुछो सारी रात सुबहान असी सारी रात फिल्मों सारी रात गाना सारी रात शराब सारी रात गिल्ला सारी रात सुमन फरमाए तो सारी रात सुबहान जागी जन याद कयो थकल आयो पर मां इंशाअल्लाह तकड़ो न छड़ियाव लाउड भलो तो वाला इंशाअल्लाह भली हाने 2-3 कलाक काबू आयो सारी रात सुबहान जागी जन याद कयो तंजी अब्दुल लतीफ से मिट्टी लधो मार फकीर कोड़े कन सलाम आगे अजो तन जे जालों जिक्र जात जो हाणे यार उमरकोट ॾे हिकिड़ो डॉक्टर मो गुस्ताखी कई अल्लाह जी गुस्ताखी कई नबी साईं जी कई असी उमरकोट ॾे वियासीं मां पुछोमान जो सेवा के गुस्ताखी कई ऐं नेट ते रिपोर्ट आई त गुस्ताखी कई अथसि
जेके वरी पोइ खट मल ॿाहिरि निकिरंदा नहीं निकिरी आया ज़ुल्म वॾो हमरा मारे छॾियूं पिणस जे मरण ते एतिरो ॾुख कोन थियो पर हिन जी दुश्मनी इस्लाम सां हुआ ही चाहिनि था त मोहम्मद जे इंतज़ाम खे ख़त्म कयूं पर फुलन फ़कीरनि जे जलसे में अचण वारो कंहिं मां जे लाल खे ताक़त नाहे अॼु ऐलान कजां